नमस्कार, आवां है मोहम्मद उमर। शामिल करें था हिन वक्त जी खबरों। नाज़रीन, कंडियारो शहर के कलतापुर मोहल्ले के रहवासी राजपूत बिरादरी के मानून पारां राणा इम्तियाज़, राणा मोहम्मद असलम राजपूत, राणा सुल्तान, राणा गुलाम इसहाक, राणा मोहम्मद हनीफ ऐं ॿियनि जी अॻवानी में भिरिया रोड से ताल्लुक़ रखंदड़ बासनि जे मुबैना ज़्यादतियुनि ऐं ज़मीन ते कब्ज़े की कोशिश खिलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सिंध ऑनलाइन टीवी जी रिपोर्टर असद जाफ़री की खबर मूजिब राणा मोहम्मद असलम राजपूत दाह ॾींदे चयो त वरिया रोड के ॻोठ चाहे मनूमल भरिसां संदन ज़री ज़मीन है, जंहिंजो रिकॉर्ड असां वटि मौजूद है। हाण इलाइक़े से ताल्लुक़ रखंदड़ बास ज़हीर जलबानी, सलीम चौहान, अज़ीज़ चौहान ऐं ॿिया ज़बरदस्ती ज़मीन ते कब्ज़ो करण की कोशिश करे रहिया आहिनि ऐं असां खां भत्तो तलब करे रहिया आहिनि। हुन चयो त 20 लख भत्तो न ॾियण ते मूंखे मुंहिंजे पुटनि खे मुख़्तलिफ़ क़िस्म जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। उन्हनि IG सिंध, कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद, DC नुशर फ़िरोज़, SSP खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी धमकियूं ॾींदड़ ऐं ज़मीन ते कब्ज़े जी कोशिश कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन TV।